ख़बर शामिल करियूं था। टंडो मोहम्मद ख़ान खां तब्दीली जो नारो लॻाईंदड़नि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। ईंदड़ हुकूमत पी पार्टी हूंदी। नाहिल वज़ीर आज़म खे घर वञणो पवंदो। पीपी जे जेलनि जो समंदर इस्लामाबाद वञी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो टंडो मोहम्मद ख़ान में ख़िताब। पाकिस्तान पी पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल पार्टी हर दौर में अवाम जी ताक़त सां अमृत जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं हाणे सिलेक्टेड वज़ीर आज़म खे घर वञणो पवंदो ऐं सिलेक्टेड हुकुमराननि खे घर भेड़ो करे पोइ सुख जो साहु खणंदासीं। तब्दीली जो नारो हणण वारनि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अवामी लॉन्ग मार्च जे सिलसिले में अयूबिया होटल टंडो मोहम्मद ख़ान में अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे वधीक चयो त रोज़ बरोज़ वधंदड़ महांगाई ऐं बेरोज़गारी जे करे ग़रीब अवाम जो जीअं जंजाल थी वियो आहे। इमरान ख़ान जूं तमामु पॉलिसियूं नाकाम थी वियूं आहिनि। इमरान ख़ान जे वज़ीरनि ऐं मुशीरनि जी फ़ौज रोज़ानी अवाम जे मसइलनि खां अलावा ॿियो को बि कमु नथी करे। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मिलत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पारां मुल्क जे ऐं क़ौम ऐं ग़रीब अवाम जे लाइ जेको नज़रियो हो अॼु बि पीपल पार्टी उन नज़रिये ते क़ाइमु आहे ऐं रहंदी ऐं शहीदनि जे मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे। उन वधीक चयो त अवाम जी ताक़त ऐं अवाम जो जोश ऐं अॼु अवामी मार्च दौरान अवाम जो इस्तक़बाल सां साबित थिए थो त अवाम न्याज़ी हुकूमत मां बेज़ार थी चुकी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे वज़ीरनि पारां जेको लॉन्ग मार्च शुरू कयो वियो आहे उन्हनि जे फूकणे मां हवा निकिरी वई आहे ऐं सियासी यतीम पीपल पार्टी जे मथां जेके मन घटि बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहिया आहिनि उनखे न्याज़ी हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि ज़ाहिर करे छॾियो आहे। अवामी मार्च जे मेड़ाके खे MNA सैयद नवीद कमर, सैयद कासिम नवीद MPA, एजाज शाह बुखारी MPA, खरम करीम सूमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।